शुरुआत में गिरज में घणेई चमत्कार थींदा आहिनि ऐं ॿिया शक्तिशाली ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं प्रेरित 4:24 जे अनुसार उन जे मुताबिक़ इहा हिकु चित ऐं आवाज़ हुई। उहो हिकु मक़सदु हुयो। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, इहो संजोग सां न थींदो हुयो, छाकाणि त सभु सुठा प्यारा ऐं उत्तम स्नेही हुया। उहो हिकु जुड़ हुयो जेको हिकु जुड़ में हिक ॿिए सां मेल हुयो ऐं उहो हिक ॿिए खे पंहिंजे मेल सां हुयो। सोचियो पतरस हिन खे ईअं छो चयो हुयो। उहो हिकु दफ़ो इहा ग़लती छो कई हुई कि मूंखे केतिरा दफ़ा माफ़ करणो पवंदो, केतिरा दफ़ा। उहो अहिड़ा माण्हू जेका निपटनि जी रहिया हुया पंहिंजे गुस्से सां ॾियण करण लाइ, उहा अहंकार समस्या हुई जेकी उहो हमेशह प्रार्थना कंदो हुयो कि इहा गुज़रजी वञे। उहो संजोग हुयो जेको गुज़री वियो हुयो हुन सां गॾु। उनखे सिखणो पियो हुयो, पंहिंजे जीवन लाइ पंहिंजो पाण फ़ैसिलो कयो। रोमियो 14 जे अनुसार हर इंसान परमेश्वर जे साम्हूं बीही करे पंहिंजे जीवन जे हिसाब किताब ॾींदो। मूंखे देव जो हिसाब किताब ॾियणु पवंदो। मूंखे पंहिंजे ॿारनि लाइ हिसाब न ॾियणो पवंदो। मुंहिंजी कलीग्स, मुंहिंजे पाड़े वारनि लाइ परमेश्वर मूंखां हिन जे बारे में सवाल न पुछंदा कि देव मुंहिंजे पाड़े वारनि सां गॾु कमु करे थो या नथो करे, उहे कमु छो नथा कनि। उहे मूंसां मुंहिंजे ॿारनि सां पुछण वारा हुया। हिन करे जॾहिं असां सचपच इहो सम्झण में ईंदा आहे कि असांखे छा मदद मिली रही आहे, उनखां असांखे इहो ॾिसणो पवंदो आहे कि जाम ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि जेकी असांखे साफ़ साफ़ नज़र ईंदियूं आहिनि ऐं उहे जेका कमु आहिनि जेके प्रेरित 13:32 में लिखियलु आहे। हिकु महान वचन लिखियलु आहे, उन जे अनुसार प्रभु उहो असां सां गॾु आहे। सॼो त कीअं हुन परमेश्वर सां भलाई कई हुई ऐं हुन केतिरा कम कया हुया। दाऊद जे दिलि में परमेश्वर लाइ कीअं प्यारु अची वियो हुयो ऐं हुन कीअं कम कया हुया ऐं जंहिंजे बारे में असांखे ख़बर आहे उन छा कम कया हुया। बैतशबा जी लालसा जे करे उन व्यभिचार में वञी करे उनखे मारण ताईं त हद करे छॾी हुई। उहो जाम दुखी माण्हू हुयो। हुनखे लिखंदो हुयो कि लॻभॻि असां हिकु ॻाल्हि आहियूं, पर हिकु दफ़ो उन नातन नबीअ सां आम्हूं साम्हूं ॻाल्हि करे उनखे पंहिंजे पाप जो सम्झाई जेको अञा ताईं दिलि में हुई ऐं हुन चयो प्रभु हुन सां गॾु आहे ऐं उहो प्यारु कंदो आहे हुन सां गॾु। मूंखे ख़बर आहे ॿियनि सां गॾु दोस्तीअ में रखण इहो ॻाल्हि सही हूंदी आहे, पर अंदरां केतिरी तव्हां सचाई रखो था उहो तव्हांखे ख़बर हूंदी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां शायदि सुबुह जो उथी करे 5:30 बजे तव्हां प्रेम कंदा आहियो ऐं हुन सां गॾु वञी करे मतिलब सां इहे ॻाल्हियूं कंदा आहियो कि तव्हांखे खिलणो आहे। तव्हांखे ख़बर न पवंदी आहे कि तव्हां निंड में आहियो ऐं तव्हां कहिड़ी ॻाल्हियूं था कयो। सुठी ॻाल्हि आहे तव्हां ईअं कंदा आहियो ऐं पोइ तव्हां पाण ते खिलंदा आहियो ऐं पोइ चवंदा आहियो कि ईअं छो थो थिए, हीअं न थींदो। तव्हां प्यारु कंदा आहियो प्रभुअ सां। मां तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां कि तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि लॻंदी आहे ऐं तव्हां ॿुधण खां ऐं सिखण खां ईअं सोचींदा आहियो कि तव्हांखे ख़बर हूंदी आहे कि तव्हां इहा शिक्षा हमेशह ॿुधी आहे। पोइ तव्हां हमेशह चवंदा कि एतिरा घणा दफ़ा तव्हां उमेद कंदा आहियो त मां पाण ते ॾींहं ॿुधंदसि, हिकु घर में शांती कंदसि, क़ाइमु रखंदसि, वरी इहो चवंदसि। मूंखे ख़बर आहे त तव्हां कीअं था चओ। मूंखे हिकु ॻाल्हि तव्हां सिर्फ़ु ॿुधायो, हिकु मिंट हिकु ॻाल्हि ॿुधायो, सम्झो ऐं मां ॼाणां थी त तव्हांखे महसूसु थींदो आहे केतिरो सुठो आहे कि तव्हां इहो सभु करे सघंदा आहियो, धर्म प्रिय थींदा आहियो। ऐं जंहिंमहिल तव्हांखे कोई चवंदो आहे ऐं तव्हां जेका हिकु माण्हू आहियो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी रहिया आहियो, CDs ऐं DVDs, T-shirts ऐं जॉइस मैरिज सां गॾु तव्हां बीठा आहियो। जेकी ॻाल्हियूं तव्हांखे टोपियूं मिलंदियूं, सुबुह जी जेकी ॻाल्हि आहे तव्हांखे ॾिसंदो आहियां। हिन करे मुंहिंजे वीचार सां तव्हांखे कुझु चई करे सघंदो आहियां कि तव्हांखे वॾपण ॾेखारणु घुरिजे। आत्मा दया खां मुक्त थी करे अॻियां वधी करे तव्हांखे इहो करणु घुरिजे। प्रभु तव्हां खां इहो कराइणु चाहे थो। परमेश्वर माण्हू खे इहो चयो। प्रभु जी सॼी इच्छा पूरी करण वारो हिकु हिसो आहे। सॼो असांखे माफ़ करण वारा अचणु खपे।
जॾहिं परमेश्वर असांखे कॾहिं बि कुझु बि माफ़ु करण लाइ चए थो ऐं उहो असलु आहे ऐं असांखे उहो सभु करणु खपे, उन सोच ते असांखे इहो सोच खपे त असांखे इहो सभु सोचणु घुरिजे कि असांखे कहिड़ी ॻाल्हियूं खपनि, कहिड़ी कुपित आहिनि, नाराज़ आहिनि ऐं रहंदसि। मां नथी चाहियां कि तव्हां इहो सभु कयो। इहो सभु छो था कयो तव्हां? मुंहिंजे अंदर में इहा ॻाल्हि आहे कि तव्हांखे हिन सां बर्बादी मिलंदी। तव्हां हिन खे पंहिंजो पाण खां बर्बादु न थियणु ॾियो। आशीष घुरो प्रभुअ सां ऐं उहो चए थो कि तव्हां उथो, सुबुह जो प्रार्थना कयो ऐं प्रभु जी महिमा जो गान कयो ऐं तव्हां अॻियां वधी सघंदव। मां पंहिंजो ॾींहुं विञाइणु नथी चाहियां छाकाणि त उन मूंखे दुखी कयो हुयो। मां पंहिंजो ॾींहुं आनंद में बिताईंदसि, इहो मुंहिंजो वादो आहे। ॿुधायो, हाणे असां पाण ते कृपा करे सिखंदा आहियूं। सिखणो आहे असांखे पंहिंजो पाण कृपा करणु, छाकाणि त प्रभु चाहे थो कि तव्हां पंहिंजे पाण खे बदिलो। मूंखे ख़बर आहे तव्हांखे विश्वास करणो आहे, उहो असां ते भले थींदो आहे, तव्हांखे भले करणो आहे। अगरि उहो असांखे माफ़ु थो करे त असांखे ॿियनि खे माफ़ु करणो आहे। येशू आयो पंहिंजे खून सां असांजे लाइ हिकु महान अद्भुत जीवन जीअण लाइ, धर्म, शांती, आनंद ऐं आज़ादगी, आशा ऐं केतिराई आत्म उत्तम ॻाल्हियूं असांखे मिलण लाइ असांजे जीवन में आज्ञा मञणी आहे। असांखे कृपा मिलंदी। पौलुस चयो मूंखे कृपा मिली आहे, छो त मूंखे धोखो थियो हुयो त मां सचपच न सम्झियो। पर असांखे अञा केतिरा दफ़ा हिकु ॿियो संदेश ॿुधणो पवंदो माफ़ीअ जे बारे में ऐं हुन ते अमल कंदासीं। आज्ञा पालन करण जे सतां खां वधीक शिक्षा मिलंदी आहे। मां इहो ॼाणां थी, जी हा, आमेन, प्रभु जी महिमा। मां केतिरनि वचननि खे अंडरलाइन कयो आहे। ज़रा इहो ॾिसो, मुंहिंजी बाइबल में केतिरा किताब वांगुरु ॾिसणु ईंदा आहिनि। काश हा, मुंहिंजे बर में वेठल माण्हू ॾिसे थो त केतिरो आध्यात्मिक आहे, उहो पंहिंजी बाइबल खे केतिरो सुठो रंग लॻाए थो, उन जी केतिरी ज़रूरत आहे। प्रभु इन खां ख़ुशि न थींदा आहिनि। प्रभु असांजे अमल करण सां ख़ुशि थींदा आहिनि। जॾहिं असां ते घणो दबाव थींदो आहे ऐं असां संकट में हूंदा आहियूं त प्रभु असांजी ख़बर वठंदा आहिनि ऐं पोइ ॾिसंदा आहिनि कि आख़िर असां कहिड़ो कमु कयूं था, कीअं ॿियनि खे माफ़ु करणु या निम्रत थियणु। ऐं तव्हांखे ख़बर आहे, पर पोइ बि असां इहो ई कंदा आहियूं। छा त असांखे प्रभुअ सां प्रेम हूंदो आहे। असांखे ख़बर आहे परमेश्वर खे चवणु बंदि करणु घुरिजे। असांखे उन सां प्यारु करिणो आहे। केतिरो प्यारु आहे। चयो, मुंहिंजी आज्ञा मञींदव त मां प्रेम कंदसि। हू असांखे बिना शर्त जे प्यारु कंदो आहे। हू असां सां प्यारु कंदो आहे असांजे कुझु सही करण खां पोइ बि। असां आज्ञा पालन करे परमेश्वर जो प्यारु ख़रीद करे नथा सघूं, पर असांखे इहो करिणो आहे। परमेश्वर जे महान अद्भुत प्रेम लाइ असांखे इहो सभु करिणो पवंदो। असां इहो हिकु गीत ॻायो हुयो जेको असांखे पसंदि आयो। हूअ असांखे प्यारु कंदो आहे, उहो असांखे प्यारु कंदो आहे, असां सभिनीनि खे प्यारु कंदो आहे। इहो गीत असांखे पसंदि आयो हुयो, असांखे महसूसु थियो हुयो इहो सभु। पर फ़क़्तु असांखे कई गीत जे तल ते इहो मिटाए करे इहो वधीक न करणु घुरिजे। असांखे चवणो आहे कि असां सभिनीनि खे प्यारु कंदा आहिनि। इन करे प्रभु सां गॾु असां कमु कंदा आहियूं। असांखे मिसाल बणिजणो आहे। जेको प्रभु चए थो, जेको मुमकिन हुजे। गिरजे में वञी करे दुनिया में तव्हांखे हिकु दफ़्तर में फ़क़्तु मछलीअ वांगुरु जॾहिं तव्हां चंडनि माण्हुनि सां गॾु रोटी खाईंदा आहियो ऐं उहो ॻाल्हि कंदो आहे कि तव्हांखे दफ़्तर में केतिरो घटिया आहे। मूंखे तोसां प्यारु आहे। ज़ालूं ईअं ई सभु कंदियूं आहिनि। असां पंहिंजे ॿारनि खे वॾे हुजण में मदद कंदा आहियूं। कोरिन्थियंस 3:3 में इहो लिखियलु आहे कि तव्हां सभिनीनि खे पंहिंजे पाण में
मां बणिजी करे जेसिताईं उमिरि हुजे पौलस हिन खे ॿुधायो हुयो कि गिरजे में लिखियलु हुयो उहो गिरजा जिते आत्मा हूंदी आहे, जिते कोरिन्थियंस 13, 14, 15 ऐं पोइ आत्मा जो फल भविष्य पूर्त में मिलंदो आहे, चमत्कार थींदो आहे, केतिरी ॻाल्हियूं आहिनि, भावनाऊं आहिनि, ॻाल्हायूं आहिनि, मतिलब आहिनि, जेको ज्ञान मिलंदो आहे, सम्झाईंदा आहियूं, जेको वचन हूंदो आहे, अलौकिक हूंदो आहे। शक्तिअ जे दान जेको मूंखे मसीह जे क्लास में ॾिनो हुयो, सभु शयूं आहिनि। मां तव्हां सां गॾु इहो ॻाल्हाए सघंदी आहियां जेकी तव्हांखे खपे। आत्मिक रूप ते तव्हांखे ॿुधाए सघंदी आहियां मसीह जे बारे में। पौलुस शायदि इहो ई चयो हुयो, उहे वचन न सिखो जेको तव्हांखे सिखणा आहिनि, उहे सिखो जेको तव्हां चाहियो था। अगरि तव्हां इहा ॻाल्हि नथा सिखी सघो त तव्हांखे इहो करण जी आमेन। मां कॾहिं कॾहिं तव्हांखे कुझु मिठी ॻाल्हियूं ॿुधाईंदी आहियां, पर तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि अलाए छा थी चए। असांखे ख़बर आहे, आमेन। ॿारनि खे खाधो खाराइबो आहे ऐं ख़ुशि थींदा आहिनि। असांजो 9 महीने जो डोटो आहे, हुनखे हिकु चमचो पालक खाराई, पोइ हुन ईअं कई। तव्हां मां केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे यादि आहे कि तव्हां घर में डुकंदा आहियो, हिकु सुठो माउ तौर ते हुनखे खाराईंदा आहियो, सभु कुझु खाराईंदा आहियो ऐं हुनखे ॿाहिरि हुजण जे मुंहं सां विझाईंदा आहियो, ऐं तव्हांखे ज़रूरत पवंदी आहे त हर दफ़े तव्हां इहे ॻाल्हियूं कंदा आहियो, हर दफ़े हुनखे तव्हां खाराईंदा आहियो, गोल गोल घुमंदा आहियो हुनजे पुठियां, ऐं तव्हां हुनखे खाराए करे बिना न छॾींदा आहियो, हुनखे पसंदि न आहे, पर त बि तव्हां खाराईंदा आहियो, छाकाणि त उहो तव्हांखे स्वास्थ्य ठाहींदो आहे ऐं उहो तव्हां चाहींदा आहियो कि उहो तव्हां सां ॻाल्हाए ऐं खाए सुठी तरह ऐं तव्हांखे वचन मिले, खीर जी बॉटल, खीर जी बॉटल, खीर जी बॉटल, ऐं पोइ तव्हां चवंदा। आया 3 में हुननि चयो त छो त तव्हां हाणे ताईं शारीरिक हुया, तुंहिंजो शरीर जो स्वभाव जेको बि आहे उहो भावनाउनि में आहे, भावनाऊं 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 तेसिताईं जेसिताईं तव्हां सॾ ऐं झगड़े में आहियो, तकरार ऐं दल बदली आहियो, ॿियनि सां इहो लिखियलु आहे तव्हांखे, छो तव्हां शारीरिक थींदा आहियो ऐं झगड़ो कंदा आहियो, सॾ कंदा, छो त तव्हां शारीरिक न आहियो, मनुष्य आहियो, उन जी रीति तव्हांखे सिखणी आहे। उहो माण्हू, आमेन, इहे उहे माण्हू आहिनि जिन खे नए सिर सां जनम मिलियो हुयो, प्रभु सम्झायो हुयो, उन जे अंदरि हुयो, उहो प्रभु सां गॾु हुया, उन जी धर्मी ठाही हुई प्रभु, उन जी पवित्र आत्मा जी शक्ति भरियल हुई, उन्हनि प्रभु जी शक्ति ॾिठी, पर पोइ बि शरीर जे करे, भावनाउनि जे करे, ग़लति वीचारनि जे करे उहे ॻाल्हियूं जेके न पई चवण पाइनि उहे चवणियूं पयूं, उहो कष्ट मिलिया, उहे भटकी विया सॼो वक़्तु, ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे कि ईअं लॻंदो आहे कि तव्हां हिकु वरी लॻंदा आहियो, ऐं मां तव्हांखे कुझु मज़ेदार ॾेखारण वारी आहियां। मां तोसां रीतिअ सां ॻाल्हाए नथी सघां जीअं आत्मिक माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि जंहिंसां, पर जेको स्वभाव प्रबलंद हूंदो आहे, जेको मसीह में हूंदो आहे ऐं उहो लिखियलु आहे, जेको विस्तार में मां चवां थी तव्हां सभिनीनि जे साम्हूं, बेशक उहे ॻाल्हियूं आहिनि जेकी जज़्बाती हूंदियूं आहिनि, हिकु भाषा हूंदी आहे हुनखे ॻाल्हाइण जी, पर इहा ॻाल्हि हूंदी आहे कि माण्हू जाम मूर्खता सां इहो ॾिसंदा आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि कि ईअं छो थो थिए, बिना चवे मां ईअं कीअं कयां, मां ईअं छो चवां, मां कोई कुझु बि नथो करे सघां। मसीह में ईअं कीअं ॻाल्हियूं आहिनि, पाण ते अहंकार कंदो आहे, छॾे ॾियो इहो अहंकार, तव्हांखे संग न रखिणो आहे इहो अहंकार जो, पाण ते हमेशह घमंड हूंदो आहे, मां ईअं करे सघंदो आहियां, मां उहो करे सघंदो आहियां। असांखे हमेशह हिकु ॻाल्हि यादि रखणी आहे, असां कुझु बि न आहियूं हुन बिना, परमेश्वर बिना कुझु बि न आहियूं, कुझु बि न आहियूं, ऐं हिकु माण्हू ॿिए माण्हू सां हिन करे बहितर हूंदो आहे छाकाणि त उहो कंहिं ख़ासि गिरजे में वेंदो आहे या त उहो स्टेज ते हूंदो आहे जेको कोई प्लेटफॉर्म मिले हुनखे। पौलुस चयो आहे तव्हांखे उन सभिनीनि ॻाल्हियुनि खां मथे थियणो आहे ऐं हिक ॿिए जे समान करणो आहे ऐं कलह में मिटी करे तव्हांखे अॻियां वधणो आहे। फ़क़ति तव्हांखे हमेशह इहा यीशु यूहन्ना 17 में हिकु तमामु सुठी प्रार्थना कई हुई। उन्हनि आयातुनि मां 20 ऐं 21 हे आहिनि। उन्हनि चयो हुयो कि तव्हांखे प्रार्थना कई, उन्हनि प्रार्थनाउनि मां सभई मां हिकु मेल हुया जेको आहे, तव्हां उन मां
हिकु पढ़ी था सघो, उनजो मतिलबु इहो हुयो कि सभु शायदि चवंदा आहिनि असांजी वधीक समस्या। उहे समस्याऊं हूंदियूं आहिनि जिन जे करे मां माण्हू समस्याउनि चवंदी आहे जॾहिं माण्हू चवंदा। इहा सुठी ॻाल्हि आहे। ॿुधायो, असां हिक ॿिए सां नम्रतापूर्वक नथा रही सघूं, छाकाणि त असांखे ख़बर आहे उहो असांजो कमु नथो करे ऐं उहो चाहे थो कि ॿियनि ॻाल्हियुनि में समस्याउनि में उहो असांजो कमु बिगाड़े थो। पर प्रभु असांजो मक़सदु सम्झे थो। पुटु पंहिंजे माउ पीउ खे छॾे थो ऐं पंहिंजी पत्नीअ सां झगड़े थो ऐं उहे ॿई हिक ॿिए सां शारीरिक थी वेंदा। असां असल में जेको अखर न ॿुधो आहे उहो आहे बहाना। हिकु ठही सभिनीनि खां ॾेखारणु। तव्हां मां कहिड़ा घणा माण्हू आहिनि इहे सोचनि था जेको आहे जेको बहानो ठाहींदा आहिनि। तव्हां वांगुरु सोचींदा आहिनि, पसंदि आहे त ठीकु आहे, न पसंदि आहे त छॾेसि हुनखे। तव्हां पैसा उॾाईंदा आहियो ऐं पोइ चवंदा आहियो कि ईअं छो थियो आहे। ख़बर आहे, तव्हांखे ख़बर आहे मां कंहिंजे बारे में ॻाल्हायां थी ऐं छा थी तव्हांखे सम्झाइणु चाहियां। तव्हां बेहदि साफ़ सुथरा आहियो, हर शइ खे खणी करे रखंदा आहियो, कॾहिं बि कुझु न कंदा आहियो। तव्हां जाम सुठे नमूने सां हर ॻाल्हि ॿुधंदा आहियो। ऐं परमेश्वर चाहे थो त असां प्रेम कयूं। असां चऊं था कि हुन जे चमत्कार ॾिसूं, पर असांखे ॾिसणो आहे, उहो सभु सहन करिणो आहे, उन जी ताक़त ठहणी आहे ऐं वीचार करे असांखे ॾिसणो आहे। सभिनीनि जा वीचार, देव ऐं मुंहिंजा वीचार मिलंदा न आहिनि, पर असां परमेश्वर जी शक्तिअ द्वारा पंहिंजा वीचार मिलाए सघंदा आहियूं। परमेश्वर असांजी अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांखे मिलाईंदा आहिनि, टे वर्ताव ॾींदा आहिनि ऐं उहे शक्तियूं ॾींदा आहिनि। दोस्तीअ में असांखे इहो सभु व्यवहार करिणो पवंदो आहे, सभिनीनि सां प्यारु करिणो पवंदो आहे। जीअं असां सभिनीनि सां प्यारु कंदासीं, असांजी मिनिस्ट्री तव्हां सभिनीनि सां प्यारु कंदी आहे ऐं उहो चाहे थी कि तव्हां हमेशह ख़ुशि रहो, तव्हांखे प्यारु मिले ऐं तव्हांखे उहो सभु मिले। देव ऐं मां असां ॿई हिकु टीम में आहियूं, जेको असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं कि सभु हिकु टीम में हुजनि। जेकी बि ॻाल्हियूं आहिनि असां हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं, सम्झंदा आहियूं। जंहिंमहिल माण्हुनि जो ख़राबु टाइम हलंदो आहे ऐं उहो ई माण्हू जंहिंजे करे हलंदो आहे उहो तव्हांजे पासे में हूंदो ऐं तव्हांखे ख़ाली हुन सां मदद मिले, उहो मिलंदी। घणा दफ़ा ईअं थींदो आहे कि तव्हांखे इहो माफ़ु करिणो पवंदो आहे। केतिरा दफ़ा तव्हांखे हमेशह हुनखे माफ़ु करिणो पवंदो आहे, छोकी उहो हिकु दफ़ो मूंखे केतिरा दफ़ा पंहिंजे मुड़ुस खे माफ़ु करिणो पवंदो। छा उहो हिकु दफ़ो नथो चई सघे मूंखे ग़लती थी वई आहे? ठीकु आहे, तव्हां मां केतिरा ॼणा माण्हू आहिनि जेके इहे सम्झंदा आहिनि। उहो शहर में वञी करे घुमंदा आहिनि ऐं भली करे इहो चवंदा आहिनि कि तव्हां रस्तो पकड़ियो, छो त हुननि खे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे, मां हुते हुयसि। मां ॼाणा थो त हुते कीअं पहुचणो आहे। इन करे ज़ालूं ऐं मर्द हिकु ॿियनि खां अलॻि हूंदा आहिनि। सच ॿुधायो, तव्हां में हिकु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेको ॿारनि वांगुरु आहे, तव्हां सम्झी न सघंदा। तव्हां सोचियो था इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। मूंखे हिकु दफ़ो पोटी आहे जेको जाम मूंखां सुठी आहे, जाम प्यारी आहे ऐं जाम चवंदी आहे मुंहिंजे अफ़सोस आहे त तव्हांजी तबियत ठीकु न आहे ॾाढी। मां हुनखे चयोमांसि मां जाम गुस्से में हूंदी हुयसि जेसिताईं मां इहो न सेखारियां जेको मां तव्हांखे सेखारणु चाहियां थी। त केतिरा दफ़ा माण्हुनि इन वास्ते मूंखे ॿुधियो हुयो ऐं उहो चवंदा हुया कि तेसिताईं तव्हां इहो नथा सेखारे सघो जीअं तव्हां आहियो। बेशक तव्हांखे इहो सिखणो आहे ऐं पंहिंजे पाण खे बदिलणो आहे, पर तव्हां धर्म पराया इहो करे सघंदा आहियो। पंहिंजी हीअ शख़्सियत जेकी बि तव्हांजी आहे उहो तव्हांखे बदिलणी पवंदी। जेकी ॻाल्हियूं आहिनि उहो तव्हांखे सिखणी पवंदी ऐं तव्हां कोशिशि करे छॾे ॾींदा आहियो, छो त तव्हांखे ईअं लॻंदो आहे कि इहो
कुझु कमु न थींदो आहे, असां ॻाल्हाईंदा आहियूं हमेशह। मुंहिंजो मतिलबु आहे त हर दफ़े असां ॻाल्हाईंदा आहियूं। इहा जेकी ॻाल्हि आहे बिल्कुलु सही आहे, इहा ई जेकी ॻाल्हि आहे, तोखे इहो करिणो आहे। पर ख़बर अथव ईअं छो थींदो आहे? असांखे हमेशह लॻंदो आहे ऐं एतिरा दफ़ा ईअं लॻंदो आहे की इहा गहरी ॻाल्हि आहे ऐं असां हुनजो जवाबु ॾींदा रहंदा आहियूं की हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं हुनजी उलझन पैदा कंदा रहंदा आहियूं, ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। ऐं देव हिन चयो की मां ईअं कंदसि, मां उहो कंदसि, मां उहो कंदसि, ऐं पोइ देव जाम ख़ुशि हूंदो हुयो ऐं मां जाम दुखी रहंदी हुअमि हमेशह। फल असांखे मिलंदा रहिया, असांखे उहे फल नज़र न आया जेके हुनखे नज़र आया। आमेन। हिन करे माण्हू सां दोस्तीअ में हलणु ऐं हुन सां गॾु ॻाल्हाइणु पाप न करणु खपे। जे असां माण्हू सां दोस्तीअ रखूं था त बाइबल जे अनुसार असांखे कोशिशि करणी आहे शांती ऐं एकता बंधन जो आहे रूप, उनखे असांखे ॿिनि अखरनि में चवणो आहे की तव्हांखे हमेशह इहा कोशिशि करणी पवंदी त तव्हां हमेशह सुठो ऐं प्यार वारो वर्ताव कंदव ऐं पवित्र आत्मा सां गॾु कमु कंदव। कलह खां परे रहण लाइ तव्हांखे इहो सभु करिणो पवंदो। मां पक चवां थी तव्हांखे इहो सभु करिणो आहे। ॿिए हफ़्ते तव्हांखे केरु नाराज़ करे, मां नकारात्मक नथी थियणु चाहियां। जेकी ॻाल्हि ट्रैफ़िक में आहे, दफ़्तर में आहे, बाज़ार में, शायदि तव्हां दुकान ते वञो था शयूं ख़रीद करण लाइ कलाकनि जा कलाक ऐं चओ था की मां सही आहियां, मुंहिंजो वर्ताव सही आहे, ऐं पोइ ॾिसो था पर मुंहिंजे वीचार सां असांखे शायदि इहो करणु घुरिजे। येशू असांखे चयो की असांखे शायदि असांखे अहिड़ा मसीहा खपनि जेका धार्मिक हुजनि, जेके सिर्फ़ु धर्म जी ॻाल्हियूं करे उन्हनि खे उन सां गॾु रखनि ऐं जेको प्यारु करे पंहिंजो पाण सां रखनि, ऐं अहिड़ा माण्हू जेके घटि में घटि हूंदा आहिनि, जिन पंहिंजी शरीर ते घणा ई घाव ॾिठा आहिनि, टैटूस लॻाया आहिनि ऐं ॿियनि खे चवनि था की तव्हां ईअं छो था कयो, इहो अजीब थो लॻे, ईअं छो था कयो। येशू, अॼु मूंखे घणो ई आनंद मिली रहियो आहे। प्रभुअ खे बलिदान ॾियणो पियो हुयो ऐं हुननि चयो हुयो की मां कलह न कंदसि। नीति वचन 12 जे अनुसार मतिलबु इहो आहे की तव्हांखे हमेशह इहो करिणो आहे, बलिदान ॾियणा आहिनि ऐं भरियल रहणो आहे धार्मिक रूप सां। मां अवतार आहियां, मां इहो आहियां। हमेशह तव्हांखे इहो करिणो आहे की तव्हां हमेशह ख़ुशि रहो ऐं बलिदान ॾींदा रहो। गुप्त रूप में तव्हांखे हमेशह बलिदान ॾियणो आहे, पर प्रभुअ सां प्यारु करिणो आहे ऐं अॻियां वधणो आहे। ऐं उहो चए थो की तव्हां दुखी न थियो, दुखी थियण सां तव्हां अॻियां न वधी सघंदव। तव्हां पंहिंजी ज़ुबान सां कुझु बि न चओ, सुठी ॻाल्हियूं कढंदव त तव्हां हमेशह सुठी ॻाल्हियूं कढी सघंदव। मां तव्हांखे ॿुधाए थी सघां, तव्हां पंहिंजे ख़िलाफ़ु कुझु न कयो। तव्हां हमेशह पंहिंजे ख़िलाफ़ु कुझु न कुझु कंदा रहंदा आहियो। ॿियनि माण्हुनि खे दुखी करे तव्हां ख़ुशि नथा रही सघो ऐं तव्हांखे हमेशह इहो करिणो आहे, पंहिंजी समस्याउनि सां निपटणो आहे ऐं उन तरह सां तव्हां निपटी सघंदव ऐं उन ॿियनि ॻाल्हियुनि में तव्हांखे मुक्त थियणो आहे। दबाव में अची करे तव्हां इहो न कयो। ऐं जेको असां चऊं था की कहिड़े गुस्से वारा वर्ताव था कनि ऐं बम्पर स्टिकर वारा तव्हांखे कहिड़े गले ते लॻाइनि था, गिरजे वञी करे तव्हांखे हमेशह इहो बिल्कुलु चवणो आहे की तव्हां सुठो व्यवहार कंदा ऐं हमेशह अॻियां कंदा। आमेन। मुंहिंजी प्रार्थना आहे त अॼु जी शिक्षा तव्हांखे प्रोत्साहित कंदी, पंहिंजे जीवन में हर कलह खे निपटण जे लाइ तव्हांखे शांती ॾींदी ऐं फ़ैसिलो करे। वचन 34:14 जे अनुसार बुराई छॾे भलाई कयो, मेल छॾे करे उन सां गॾु हुजो ऐं जेकी बि ॻाल्हि आहे तव्हांखे शांती सां पुठियां करणियूं आहिनि। जेकी ॻाल्हियूं आहिनि ऐं तयारु थियणो आहे। असां तव्हांखे चाहियूं था की तव्हां हमेशह सुखी रहो ऐं शांतीअ सां पंहिंजो जीवन बितायो। इन सां गॾु तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्रीअ लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।